थर पीअण जो पाणी घुरे थो। अमां पंहिंजे देश में सिंधु जहिड़ो देव मालाई दरिया हूंदे बि पाण उञ मरी वेंदासीं। सुकल खूहनि में उञारी अखियुनि जा कोस वारी मूं लाइ लप पाणी जी ॻोल्हींदड़ मुंहिंजी माउ, हेल बि जे मींहं न वठो त पाण उञ मरी वेंदासीं। पाण जेके सदाईं बुखनि जा मारियल आहियूं, पर हेल पाणी जी प्यास में ॿाॾीअ वांगुरु ॿरी ऐं मोरनि वांगुरु मरी वेंदासीं। 21 सदी में उञ विघे मरी वञणु केॾी न बदबख़्ती आहे। दुनिया मंगल ग्रह ते हयाती ॻोल्हण में मसरूफ़ आहे, पाण नंगर जे झूननि खूहनि में ज़मीनी ज़िंदगी ॻोल्ही रहिया आहियूं। मुंहिंजी मानी लाइ त दुनिया जा वात पाणी थींदो हूंदो, पर पाण शायदि दुनिया जा पहिरियों नंबर बदनसीब आहियूं जिन जो पाणी लाइ वात पाणी थिए थो। अमां पाण उहे बदनसीब माण्हू आहियूं जिन खे अंबनि जी मौसम में पीअण लाइ पाणी बि नथो मिले। माण्हू अंब खाई खाई थकी पवंदा आहिनि, पर पाण खे त मानी बि नसीब नथी थिए। अन्न ऐं जल इंसान जो बुनियादी हक़ आहे, पर पाण खे त उहो बि नथो मिले। पेरुअनि जी मौसम आहे, लुक में रुगो निड़ी नथी सुके, पर बुखियूं बि सुकियो वञनि थियूं। पेरूं खाइण सां उन ॾाढो तंग करे थी, पेरूं नथा खाऊं त बुख मारे थी, वञूं त केॾांहुं वञूं। अमां वैसाख जे महीने में माण्हू माकुड़नि खे बि उञारियूं न आहिनि छॾींदा। मुंहिंजा त पालियल मोर बि उञ मरी विया। मुंहिंजी झिरकियुनि जा मासूम बचा फतकी फतकी मरी विया। मुंहिंजी बकरी खे 2 ॾींहं खां पाणी न आहे मिलियो, हुन जा थण सुकी विया आहिनि। खीर जी लप बि न आहे, जंहिंखे पाणी बि न मिलियो, हुन में खीर किथां आयो। मुंहिंजो नंढड़ो भाउ बुख में दाहूं करे थो। अमां तुंहिंजी छाती त अॻु छिणी वेई हुई, पर अॼु बकरी में बि खीर न आहे जो नंढड़ी खे पीआरियां। हाणे मूंखे पाणी नथो वणे, ऐं हाणे पंहिंजी उञायल निड़ी सां उन्हनि धुर धणियनि खे सराप ॾियां थी जिन नंगर खे निंदणी को करे छॾियो आहे। अमां हिनी नंगरी में हिकिड़ा मिनरल वाटर सां वेंजन पिया त ॿिया निड़ी साई करण लाइ सिकी विया आहिनि। इहो नसीब जो नुहो आहे या साईं सिधी नाइंसाफ़ी आहे। अमां ही नसीब जो खेल न आहे, पर नंगी नाइंसाफ़ी आहे जेका चूंडियल निमाइंदा करी रहिया आहिनि। सिर्फ़ु पंहिंजो ई पेट भरींदड़ बेरहम अॻवान वॾा पारा दी आहिनि। उन्हनि खे रती बराबरि बि रहम हुजे हा त पाणी त पीआरी। पाणी जेको माण्हू पखियुनि खे पीआरींदा आहिनि, पाण त इंसान आहियूं। उहा ॿी ॻाल्हि आहे त उन्हनि ठुठीअ जॾहिं अशरफ अलमखलूक़ातनि जे लेखे में ई न आहियूं, जिन खे अंगूठा ॾेई अंगूठनि खां वॾा पाणी कया आहिनि। नंढनि माण्हुनि खे वॾनि कुर्सियुनि ते विहारी पाणी पंहिंजे पेरनि में कुहड़ा हणिया। अमां तूं हेल मोहाड़ीअ जी जेका कोरी गगर वठी रखी आहे, उन जी मिटी पाणी जी हिकु हिकु फुड़ी लाइ फतकी रही आहे। पाण त उन कुंभार जे हथनि जा बि मयारी थी वियासीं, जंहिं केॾी महिनत सां मिटी गोई चक ते चाढ़ी आवी में पचाई ही गगर पाण ताईं पहुचाई हुई। उन जी महिनत ई अजाई वेई। उन वीचारे खे कहिड़ी ख़बर त नंगर में माण्हुनि लाइ पाणी बि न आहे, सो गगरनि लाइ किथां आयो। अमां हिते रुगो तिसियारा पाण न आहियूं, पर माल बि तिसियारो आहे। मींहुं वठे के ॾींहं थी विया, खूहनि में ख़ुदकशियूं कंदड़नि जा भटकंदड़ रूह, कुंवारनि हथनि जा टुटल चूड़ियुनि जा टुकड़ा ऐं वारी बची आई। अवाड़नि में सिर्फ़ु धनारनि जा लुड़क बचा आहिनि। नंगर में हाणे को बि निक नथो ठाहे। नलकनि मां वारी अचे थी, जर जो जल ख़तमु थी वियो। जल जेको जियापो हूंदो आहे, अमर पंहिंजो जियापो ख़तमु थी वियो। अमां जॾहिं बि सिंधु सॾु कयो हूंदो, पाण गॾु हुआसीं। कालाबाग डैम जी का ख़बर ई न हुअण बावजूद पाण सिंध जे सॾ में गॾु रहियासीं, पर पोइ बि सिंधु जी सुर्ख ई न मिली। ईअं छो? अमां हाणे पाण सभई नंगरवासी गॾिजी एॾो रुअंदासीं जो लुड़क जो पाणी ॾिसी आकाश पंहिंजा विशाल सांवर खोली छॾींदो। हा मड़, हाणे पाण उन पालनहार खां ई घुरंदासीं जंहिं वटि कंहिं बि शइ जी कमी न आहे। हू ॾियण जो दातार पंहिंजे नंगर जी नंग रखंदो, ककरनि जी करम नवाज़ी कंदो।
बाक़ी हिते न कंहिं कृष्णा खे कैल ईंदी, न कंहिं वीर जी खां वड़ थींदो, न कंहिं रबाब जी अखि खुलंदी, न को राणो रेझी ईंदो, न कंहिं सूमरे खे पंहिंजे सूर जी सिंक पवंदी, न को समूह जाम जाॻंदो। ही सभु तॾहिं ईंदा तॾहिं वोटनि जी उञ तपाईंदी। हींअर सभिनी जा वात सणभा। अम्मा पाण त सदाईं उन्हनि नुमाइंदड़ लाइ नोह ते पाणी झलियो आहे, पर बदिले में पीअण लाइ लप पाणी बि नाहे मिलियो। मुंहिंजी हीअ आजाना इल्तिजा उन्हनि ताईं पए थी, ऐं उन्हनि मां कंहिंजे नक ते पघर हूंदो त नंगर खे पीअण जो पाणी तुर्त मिली वेंदो। फ़क़्ति नंगर जी उन्यारी। अमर राय सिंह राजपूत।